प्रोग्राम द इन्वेस्टिगेशन में मावा जो मेज़बान अब्दुल ख़ालिक मंगी। प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं त छंछरु ॾियारे सुबुह जे वक़्तु ॿ कार सवार जंहिंमें हिकु जेको आहे त छोकिरी ऐं हिकिड़ो नौजवान छोकिरो, हिकु 19 वरनि जी जेका छोकिरी आहे जंहिंजो नालो आयशा ॿुधाए पियो वञे, उनखे जना अस्पताल जे वार्ड में फिटो करे विया, जंहिंखां पोइ डॉक्टरनि पारां इहा तस्दीक कई त 19 वरनि जी जेका न्याणी आहे आयशा, उहा जेका आहे त फ़ौत थी वई आहे। जंहिंखां पोइ ॿई जेके माण्हू हुआ उहे हिते उतां फ़रार थी विया, जंहिंमें हिकु छोकिरी ऐं हिकिड़ो छोकिरो ॿुधाए पियो वञे, जिन उते पंहिंजो नालो जिब्रान ऐं जेका छोकिरी आहे उन पंहिंजो नालो सैरिश ॿुधायो। जंहिंखां पोइ पुलिस पारां हिन समूरे वाक़े जी जांच कई ऐं जना अस्पताल में जेके CCTV कैमराऊं लॻल आहिनि उन मां CCTV फुटेज कढिया, जंहिंमें ॾिसी सघिजे थो त हिकु जेका नौजवान छोकिरी आहे उन सां गॾु हिकिड़ो छोकिरो आहे, उहो जना अस्पताल अंदरि वञी रहिया आहिनि। ऐं उनखां पोइ वापसि हू जेको आहे त अछे कलर जी जेका पिकांटो गाॾी आहे उन में वञी रहिया। जंहिंखां पोइ पुलिस हिन सॼे मामले जी जांच कई ऐं उनखां पोइ जेको कार मालिक आहे उन वटि बि पुलिस जेका आहे पहुती, जंहिंखे पुलिस पारां हिन वक़्तु हिरासत में वरितो वियो आहे। जॾहिं त जेको गाॾी जंहिंजे नाले ते आहे उनजो जेको नालो आहे उहो नदीम वली ॿुधाए पियो वञे, उनजे नाले ते हीअ गाॾी जेका आहे रजिस्टर थियल आहे पिकांटो वाइट कलर जी। जंहिंखां पोइ उनखे पुलिस हिरासत में वठी उनखां जांच कई, जंहिंखां पोइ कार मालिक नदीम वली इहो ॿुधायो त हुनजी जेका इहा गाॾी आहे इहा टैक्सी तौरु हलंदी आहे ऐं राति खां हुनजी जेका गाॾी आहे उहो ड्राइवर वटि हुई, उनखे का ख़बर न आहे त हीउ वाक़ियो कीअं पेश आयो। जंहिंखां पोइ पुलिस उनखे जेको आहे त गिरफ़्तार करे वरितो आहे। उन सां गॾोगॾु हिकिड़े ॿिए जवाबदार खे बि गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त जेका पुलिस सर्जन आहे डॉक्टर समिया सैयद उन पारां इहो चयो वियो आहे त नाणी जे जेको जिस्म आहे उन ते तशदुद जो जेको को बि निशान ज़ाहिर न आहे ऐं जेके फिंगर प्रिंट्स आहिनि उनखे तलाशेब ज़रिए जेको आहे त जवाबदारनि जी ॻोल्हा कई पई वञे ऐं जेके मुलविस जवाबदार हूंदा उन्हनि खे पुलिस पाण ई गिरफ़्तार कंदी। जॾहिं त SSP ॾखण असद रज़ा जो बि इहो चवणु हो त जेका पुलिस आहे उहा कमु करे रही आहे। हिन वक़्तु ॿिनि ॼणनि खे तहवील में वरितो वियो आहे। जॾहिं त पुलिस ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त कराची जे इलाइक़े डिफेंस में डांस पार्टी जिते हिन जेका नाणी आहे उन नशो जेको आहे त वधीक वापरायो, जंहिंखां पोइ हुनजी हालति ॻणती जोगी थी वई। उनखां पोइ सुबुह जे वक़्तु हुनखे जना अस्पताल जेके हीअ ॿ ॼणा जंहिंमें जेको आहे त जिब्रान ऐं सैरिश नाले जेका आहिनि ॿ ॼणा उनखे खणी आया, जंहिंखां पोइ डॉक्टरनि जॾहिं तस्दीक कई त हू फ़ौत थी विया त उतां हू भॼी विया। जॾहिं त डिफेंस में जेको रेस्ट हाउस आहे उते जेके कमु कंदड़ मैनेजर ऐं ॿिया जेके माण्हू आहिनि उहे उतां फ़रार थी विया आहिनि उन बंगले मां। जॾहिं त जेका फ़ौत थी वियल 19 वरनि जी आशा आहे उनजो जेको तालुक़ु आहे उहो लाहौर सां ॿुधाए पियो वञे। कराची जे इलाइक़े डिफेंस क्लिफ्टन में जेके रेस्ट हाउस आहिनि उते उहे फाशिया अॾा आहिनि, केतिरियूं ई जेके न्याणियूं आहिनि उन्हनि खे नशो बि वापरायो पियो वञे। उन सां गॾोगॾु चर्स शराब ऐं आइस जहिड़ो जेको नशो आहे उहो उन्हनि खे राति जो डांस पार्टियुनि में जेको आहे त ॾिनो पियो वञे। जंहिंखां पोइ केतिरा ई अहिड़ा वाक़िया आहिनि जेके पुलिस बि लिकाए ईंदी आहे ऐं हीउ वाक़ियो बि जेको आहे त तॾहिं मंज़र आम ते अची वियो जॾहिं उनजा जेके पंहिंजा ई वेझा साथी हुआ, हिकिड़ो छोकिरो ऐं छोकिरी, जॾहिं उनखे जना अस्पताल खणी आया ऐं लाश फिटो करे विया। जंहिंखां पोइ डॉक्टरनि पारां इहा ॻाल्हि जेका आहे मीडिया आॾो आंदी त हीअ जेका नारी आहे 19 वरनि जी आशा हिन जो लाश जना अस्पताल में पियल आहे। जंहिंखां पोइ पुलिस बि तहरीक में अची वई ऐं पुलिस CCTV फुटेज बि हासिलु कया ऐं गाॾी जेका अस्पताल जे ॿाहिरां बीठल हुई उहा बि CCTV फुटेज में नज़र अचे पई ऐं उनजा जेके नंबर प्लेट्स आहिनि उहे बि ॿई क्लियर नज़र आया। जंहिंखां पोइ पुलिस पारां उन जे मालिक ताईं पहुती ऐं उनखे बि गिरफ़्तार कयो आहे। इन समूरे मामले ते असां हिन वक़्तु टेलीफोन ते वठंदासीं SSP ॾखण असद रज़ा खे। जी हिन वक़्तु असांखे टेलीफोन ते जॉइन कया आहे SSP ॾखण असद रज़ा साहब। अस्सलाम वालेकुम सर। जी वालेकुम सलाम सर, ये आज जो वाक़या हुआ है जना अस्पताल में 19 बरस की जो लड़की है आशा, उसको एक लड़का और एक लड़की वहाँ पे छोड़ के गए, जिसके बाद डॉक्टरों ने ये तस्दीक की कि लड़की जो है वो मर गई है। अब तक कितने जवाबदार पुलिस गिरफ्तार कर चुकी है? देखें अभी तो जो उसके लड़की के वाकिन हैं जी वो भी पहुंच गए हैं, वो उसकी लाश जो है वो अभी उन्होंने एक्सेप्ट की है और जो MLO ने पोस्टमार्टम किया है, पोस्टमार्टम में कोई फाउल प्ले नहीं आया। अब फाउल प्ले से मुराद है कि वैसा अननेचुरल डेथ उसकी नहीं हुई। अब उसके घर पे जो वाकिन है अगर वो कोई कंप्लेंट करेंगे तो उसके ऊपर पुलिस एक्शन लेगी। अभी तक तो जो है वो कानूनी कार्रवाई
अमल में लाई जाएगी, अभी तो स्टार्ट हुआ है उसका। सर एक जो कार का मालिक है सुना है कि नदीम वली नाम है उसका, उसको भी पुलिस ने गिरफ्तार किया है जिसकी गाड़ी थी पिकांटो। जी हाँ, वो मशकूक हालात में जैसे उसको छोड़ के गए हैं, तो वो अब उसको हमने मालिक को जो है वो गिरफ्तार किया है। वो आगे रेंटे कार की गाड़ी चलाता है, उसे देखेंगे, पता करेंगे। सर और वाकई की एफआईआर हुई है? वाक़े की एफआईआर उसके जो लवाकीन हैं वो कॉम्पिटेंट हैं कि वो कटवाएँ। वो अभी पहुंच गए हैं वहाँ पर, डेड बॉडी रिसीव कर दी है, उसके बाद थाने आएंगे। अगर वो एफआईआर के लिए कहेंगे तो हम जरूर एफआईआर करेंगे, फिर लीगल कार्रवाई अमल में लाई जाएगी। सर जो जराए बता रहे हैं कि लड़की ने जो है ना नशा ज़्यादा इस्तेमाल किया जब भी उसकी डेथ हो गई है, तो क्या ईमेल और रिपोर्ट में ऐसी कोई बात आई है? जी ये सारी जो है वो जो है सिर्फ मफरूजात हैं। आप पोस्टमार्टम रिपोर्ट करें, उसमें काफ़ी चीज़ें क्लियर हो जाएंगी। ठीक है सर, बड़ी मेहरबानी प्रोग्राम में ज्वाइन करने के लिए। एसएसपी ॾखण असद रज़ा जूं अवी ॻाल्हियूं ॿुधियूं। उनजो इहो चवणु आहे त छोकिरीअ जा जेके वारिस आहिनि उहे बि हिन वक़्तु कराची पहुची चुका आहिनि। उन्हनि जेको आहे त हिन वक़्तु ताईं एफआईआर दाख़िल नाहे कई, पर पुलिस जेको आहे त कमु करे पई ऐं जेको कार जो मालिक आहे उनखे बि इन करे गिरफ़्तार कयो आहे त उनजी जेका आहे गाॾी हुई, उनजे करे उनखां पुलिस हिन वक़्तु पुछा ॻाछा करे रही आहे। जॾहिं त मां खे पहिरियां बि ॿुधायो त डिफेंस में अहिड़ा केतिरा ई जेके आहिनि उहे वाक़िया पेश अचनि पिया, जेके नियाणियूं आहिनि उन्हनि खे ग़लति इस्तेमालु कयो पियो वञे ऐं उहे जेके ॿाहिरां अची करे कराचीअ जे मुख़्तलिफ़ रेस्ट हाउस में रहनि पियूं, जंहिंमें डिफेंस क्लिफ्टन, उन सां गॾोगॾु गुलिस्तान जोहर में बि केतिरा ई अहिड़ा गेस्ट हाउस आहिनि। ज़ाहिर आहे आम माण्हू खे ख़बर आहे त पुलिस खे बि ख़बर हूंदी, पर उहे पुलिस जी सरपरस्तीअ में गेस्ट हाउस हलनि था। जॾहिं त कुझु गेस्ट हाउस वारनि जो इहो बि चवणु आहे त 5 खां 10 हज़ार रुपया रोज़ानो जे बुनियाद ते उहे हद जे एसएचओस खे जेको आहे त भतो ॾींदा आहिनि, जंहिंखां पोइ उते जेके इनफाशी आॾा, उन सां गॾोगॾु जेको नशो आहे जंहिंमें शराब, आइस ऐं उन सां गॾोगॾु चर्स बि जेको आहे त उन गेस्ट हाउसनि ते इस्तेमालु थिए पियो। उन सां गॾोगॾु उते जेका आहे डांस पार्टियूं बि थियनि पियूं। उन सां गॾोगॾु मां खे इहो बि ॿुधायां त गॾाब ऐं उन सां गॾोगॾु हाईवे ते जेके फार्म हाउस आहिनि उन ते बि जेको आहे त अहिड़ियूं डांस पार्टियूं थियनि थियूं, उते बि शराब ऐं उन सां गॾोगॾु आइस ऐं ॿियो जेको नशे वारियूं शयूं आहिनि उहे नौजवान छोकिरा ऐं छोकिरियूं इस्तेमालु कनि पिया, जंहिंजे करे बि पुलिस खे घुरिजे त इन समूरे जेको आहे त सूरत हाल खे कंट्रोल में आणे, छाकाणि त कराची जे केतिरनि यूनिवर्सिटियुनि में बि जेके छोकिरियूं आहिनि उहे चर्स वापराइनि थियूं। ऐं हिकु तरफ़ IG सिंध पारां इहो चयो वियो त सिंध में जेका मंशियात आहे उहा रोकी वेंदी ऐं जेका आहे त एंटी नार्कोटिक्स फोर्स पारां बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाइयूं करे थी, पर कराची शहर अंदरि मंशियात कीअं थी अचे, कीअं जेको आहे त ॿिए सूबे मां हिन सूबे में पहुचे थी। ज़ाहिर आहे पुलिस खे बि सॼी ख़बर हूंदी, एंटी नार्कोटिक्स फोर्स खे बि ख़बर हूंदी। एंटी नार्कोटिक्स फोर्स पारां बि मुसलसल कार्रवाइयूं कनि पिया, जंहिंमें कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ासि ऐं ॿियनि शहरनि में बि हुननि केतिरी मंशियात पकड़ी आहे। ऐं जेका आहे त ॻणती जोकी जेका ॻाल्हि उहा आहे त कराची जिते जेका न पोश जेके माण्हू रहनि था, डिफेंस, उते जेका आहे मंशियात सभ खां वधीक हले पई, जंहिंमें शराब आहे, उन सां गॾोगॾु चर्स ऐं जेका आइस आहे उहा घणी इस्तेमालु थिए पई ऐं जेके नौजवान आहिनि उहे इन खे घणो इस्तेमालु कनि पिया। जॾहिं त मां खे ॿुधाईंदो वञा त हीउ बि जेको वाक़ियो आहे ज़रियनि जो इहो चवणु आहे त 19 वरनि जी जेका आशा आहे इन नशो वधीक वापरायो, जंहिंखां पोइ हुनजी हालति ख़राबु थी वई ऐं उनखे जेके पंहिंजा साथी आहे उहे जना अस्पताल खणी आया, जंहिंखां बाद डॉक्टरनि पारां इहा तस्दीक कई त निंगरी जेका आहे, नाड़ी जेका आहे उहा त फ़ौत थी वई आहे, जंहिंखां पोइ उहे जेके उनजा साथी आहे उहे उतां फ़रार थी विया ऐं हिन वक़्तु उनजा जेके वारिस आहिनि उहे लाहौर मां कराची पहुची चुका आहिनि। वाक़े जी बि हिन वक़्तु ताईं एफआईआर दाख़िल नाहे थी सघी। ॾिसजे त छा हुनजा वारिस जेका आहे त एफआईआर दाख़िल कराइनि पिया या न, छाकाणि त पंजाब मां जेके छोकिरियूं आहिनि उहे जेके ख़रीद कयूं वेंदियूं आहिनि 10 खां 15 लख रुपया, उन में उन्हनि जो जेको टाइम पीरियड हूंदो आहे, कंहिंजो 3 महीना, कंहिंजो 6 महीना जेको आहे त टाइम पीरियड रखंदा आहिनि, उनखां पोइ उन्हनि जे वारसनि हवाले उहे कयूं वेंदियूं आहिनि। ऐं हिन जेका 19 वरनि जी नौजवान छोकिरी आहे आशा, इन जा बि वारस ॾिसूं था त उन गेस्ट हाउस जे मालिक मथां एफआईआर दाख़िल कराइनि था या इहो केस बि ईअं रोलड़े जो शिकार थी वेंदो। हिन वक़्तु पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते त छापा हया आहिनि, कार मालिक खे बि गिरफ़्तार कयो आहे, हिकिड़े ॿिए खे बि गिरफ़्तार कयो आहे, जंहिंजो हिन वक़्तु ताईं नालो जेको आहे उहो ज़ाहिर न पियो कयो वञे। ॾिसूं त हीउ केस अॻिते केसि ताईं पहुचे पियो, छा हुनजा जेके वारिस आहिनि उहे एफआईआर दाख़िल कराइनि था या न। हिते वठूं था नंढिड़ो ब्रेक खां पोइ अचूं था वापसि।
वेलकम बैक नाज़रीन। हिन वक़्तु प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं त मीरपुर ख़ासि में नौकिरानी पारां घर अंदरि कमु न करण तां घर मालिक पारां नौकिरानी जे घर मथां हमिलो कयो, जंहिंजे नतीजे में उनखे गोली हई वई, पर उहा गोली उनजे नंढड़ी 1.5 सालनि जी जेका ॿारड़ी आहे नूरपरी उनखे लॻी, जंहिंखां पोइ हुनजी जेका हालत आहे उहा ॻणती जोगी थी वई ऐं उन जेका निंगरी आहे उनखे हिन वक़्तु हैदराबाद जी हिकु इस्पताल में दाख़िल कयो आहे। काशिफ़ पठान ऐं इमरान पठान नाले जेका ही ॿ माण्हू ॿुधाए पिया आहिनि, जंहिं जेको आहे त घर अंदरि कमु कंदड़ नौकिराणी जे घर मथां हमिलो कयो ऐं उनखे इहो चयो त हू हैदराबाद शिफ्ट थियनि पिया, त हू बि हैदराबाद हली उन्हनि जे घर में कमु करे, पर जेका घर अंदरि कमु कंदड़ औरत आहे उन इहो चयो त हू मीरपुर ख़ासि में रहे थी ऐं हू हैदराबाद नथी हली सघे, जंहिंखां पोइ उनखे ज़बरदस्ती खणण जी कोशिशि कई वई, जंहिंखां पोइ हुन इनकार कयो त उनजे मथां सिधा फायर कया विया, जंहिंजे नतीजे में उनजी जेका आहे 1.5 साल जी ॿारड़ी आहे नूरपरी उहा सख़्तु ज़ख़्मी थी पई आहे। इन सॼे मामले ते असीं हिन वक़्तु टेलीफोन ते वठंदासीं मीरपुर ख़ासि सिंध टीवी जे ब्यूरो चीफ नज़ीर पंवर खे। अस्सलाम वालेकुम नज़ीर। नज़ीर, ही मीरपुर ख़ासि में कीअं वाक़ियो पेश आयो आहे? जेका नौकिराणी आहे उन मालिक खे जवाबु ॾिनो त हू उनजे घर कमु न कंदी, जंहिंखां पोइ उनजे घर ते हमिलो कयो वियो आहे। 1.5 साल जी जेका ॿारड़ी आहे उनजी नूरपरी उहा ज़ख़्मी थी पई आहे। जी ख़ालिद, बिल्कुलु आउं तव्हांखे ॿुधाईंदो रहां त मासूम 1.5 साल जेका ॿारड़ी आहे उनखे जेको हथियार बंदनि पारां गोली हणी शदीद ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे अॻणती जोगी हालत में जेको आहे हैदराबाद में दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो जवाबदार जेको हिन में इमरान शाह जी जेको औरत सां तकरार करण ऐं गोलियूं हणण जो जेको हुकुम ॾियण वारी वीडियो बि जेका आहे उहा वायरल थी वई, उहा सिंध टीवी न्यूज़ खे हथ बची वई। साॻी तरह तव्हांखे ॿुधाईंदो ऑडियो में ॿुधी सघिजे थो त सैफुल्ला खे चओ गोली हणी जेल वियासीं त ख़ैर आहे, मुबैना जवाबदार जेको इमरान पठान इहो जेको सैफुल्ला खे हुकुम ॾेई रहियो आहे। साॻी तरह जेको ऑडियो में कॉन्फ्रेंस कॉल ते इमरान पठान काइनात ऐं शोएब जो आवाज़ बि ॿुधिजी सघे थो। ऐं साॻी तरह तव्हां ॿुधाईंदो काल दौरान काइनात इमरान पठान खे चवे थो त तोखे जेको पंहिंजे पैसे ते घुमंड आहे इहो पाण वटि रख, ऐं जंहिं ते इमरान पठान पंहिंजे साथी सैफुल्ला खे चवे थो त हिनखे गोली हणी कढ जेल वियासीं तॾहिं ख़ैर आहे। इमरान पंहिंजे साथी शोएब खे कॉन्फ्रेंस कॉल ते जेको गारियूं ॾींदे चवे थो त सैफ खे चओ त हिनखे गोली हणी, जंहिं ते शोएब चवे थो त काइनात खे गोलियूं नथा न पर प्यार सां असीं बंगले ते वठी था अचूं। जॾहिं त तव्हांखे ॿुधाईंदो हलां हीउ वाक़ियो जेको आहे इहो मीरपुर ख़ासि जे सेक्टर थाने जी हद में थियो। हिते हिकु जेका आहे घर में कमु कंदड़ औरत हुई ऐं उहो जेकॾहिं उनखे इहो चयो वियो त हिननि जे असां हैदराबाद में रखंदासीं, जंहिंखां पोइ उन औरत जेको आहे हैदराबाद में वञण खां इनकार कयो, जंहिंखां पोइ इहे पठान बिरादरी जा माण्हू आहिनि ऐं हथियार बंदनि सां जेको गॾु थी करे उनजे घर में विया ऐं उते उन औरत खे चयो त तव्हां हलो छाजे लाइ कमु छॾे आयो। औरत नज़ीर, इहो ॿुधाइजो त इमरान पठान एतिरो बाअसर आहे जो हू पंहिंजी नौकिराणी जेका हुनजे घर अंदरि कमु नथी करणु चाहे उनजे घर ते वञी हमिलो करे थो, त पुलिस हिन वक़्त ताईं केतिरा जवाबदार हिन में गिरफ़्तार करे चुकी आहे? छाकाणि त चइनि ॼणनि ते इहो केस दाख़िल कयो वियो आहे अॻ में ई, त केतिरा माण्हू हिन वक़्तु पुलिस गिरफ़्तार करे चुकी आहे? जी बिल्कुलु, आउं तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त इमरान पठान हिन वक़्तु ताईं न इमरान गिरफ़्तार थियो आहे, न उनजा के गार्ड जेके गोलियूं हणंदड़ उहे गिरफ़्तार थिया आहिनि। पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार करण में बिल्कुलु जेको आहे सेटेलाइट पुलिस नाकाम वियल आहे। ऐं जॾहिं त पुलिस जी दावा आहे त असां हिननि खे जेके एफज़ी में उन्हनि जे जेके घर भाती खया, मगर आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इमरान वारनि खे इहो आहे त थी सघे थो ॿारड़ी जेकॾहिं ख़ुदा न खासा को अहिड़ो मसइलो न थी पए या फोत थी वञे तंहिंजे करे असां ते क़तल जी एफ आई आर दाख़िल थी वेंदी, मगर हिन वक़्तु जेका एफ आई आर त दाख़िल थी आहे मगर ॿारड़ी अञा इंतिहाई सीरियस आहे, जंहिंजे करे पुलिस पारां इमरान जा जेके घरवारी या जेकॾहिं हुनजे वालिद खे त गिरफ़्तार करे छॾियो आहे, मगर हीअ जेके जवाबदार आहिनि टिनि ते एफ आई आर अॼु दाख़िल थी आहे, टे ई फरार आहिनि। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो न त हीअ जेके हिन खां पहिरीं बि केतिरनि ई इलाइक़े जे अंदरि माण्हुनि खां जेको आहे विढ़ंदा रहनि था ऐं तशदुद कनि था रहनि था। हिन खां पहिरीं हिकु बार जो जनरल सेक्रेटरी हो, उन सां मुंहिंजो झगड़ो थियो, मगर उहे जेके आहिनि पैसे जे करे हिकु ग़रीब मिसकिन औरत उहा बि नौकिराणी जेका घर में कमु कंदड़ हुई ऐं उनखे ज़ोरी दॿा विझी हथियारनि जे ज़ोर ते खणी वञणु अगवा करण जी कोशिशि करे रहिया, त हू औरत उते चीखूं हणी रही आहे त महिरबानी करे भले गोली हणी छॾियो। जंहिंखां पोइ सरेआम हुननि हुनजे घर में जेको आहे बीही करे हुन गोली जेका लॻाई आहे उन जूं चीखूं जेका सिंध टीवी खे जेका इहा ऑडियो हथ आई आहे उन में बि जेके हुन दाहूं तव्हां ॾिसी सघो था ऐं जेके कहिड़े नमूने हू सरेआम बदमाशी करे रहिया आहिनि, मगर अञा ताईं पुलिस जेका उन्हनि खे गिरफ़्तार करण में बिल्कुलु नाकाम वई आहे। हिन वक़्तु जेको जेका आहे मासूम ॿारड़ी ज़िंदगी ऐं मौत जे कशमकश आहे। ऐं वरी साॻी तरह वरी इमरान जा जेके उनजी घरवारी जो जेको भाउ हिन कुझु देरि पहिरीं मीरपुर ख़ासि प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस करे
इहो चई वियो आहे त मुंहिंजी भेण खे जेको न बेगुनाह गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं मुंहिंजे जॾहिं त मुंहिंजे जेको आहे मुंहिंजी भेण जो सहुरे खे बि पुलिस गिरफ़्तार कयो आहे ऐं उहे जेके आहिनि हिन वक़्तु कुझु अहिड़ा जेके सियासी पुठ भराई ऐं कुझु अहिड़ा जेके माण्हू आहिनि ज़ाहिर आहे उन जेके पुठ भराई कनि था उहे प्रेस कॉन्फ्रेंसूं कराइनि था। हिकु तरफ़ मासूम नंढड़ी ॿारड़ी जेका 1.5 साल जी उहो ज़िंदगी मौत जे कश्म आहे, ॿिए तरफ़ वरी जेकॾहिं हुननि जी का औरत जल्जे थी त उन्हनि लाइ इहो मोकिले था छॾनि तव्हां वञी प्रेस कॉन्फ्रेंस करियो, मीडिया ते वञी तव्हां दावो करियो। मगर हिन वक़्तु आउं तव्हांखे ॿुधाईंदो न सिटलाइटुनि पुलिस जिनी जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में बिल्कुलु नाकाम वई आहे ऐं ही जेका हुन में औरत जेका घर में कमु कंदी उहो बिल्कुलु ग़रीब ऐं मिसकिन क़िस्म जा माण्हू आहिनि। उन्हनि खे इहो ख़दशो आहे त थी सघे थो असां ते हमिलो न कयो वञे। वरी अहिड़ा जेके केस अहिड़ा थियनि था असांजे समाज में त उन्हनि में वरी अहिड़ा भोतार या अहिड़ा चङा मुड़ुस अची करे कुझु पैसनि जो लालचू ॾेई केस ख़तमु कराए सघे। मूंखे अंदाज़ो आहे त हिन केस में बि ईअं ई थींदो। हिन कुझु अहिड़ा बासर दुनिया जेके सरगर्म थी वियूं त जीअं इमरान खे या उनजे संदनि साथियुनि खे न बचायूं। बाक़ी हुन जेका नंढड़ी मासूम ॿाड़ी आहे हिन वक़्तु अञा ताईं हैदराबाद जी अस्पताल में आहे। जी छा सिविल सोसाइटी ऐं मीरपुर ख़ासि जे सान्यावंदनि हिन ॻाल्हि जो नोटिस वरितो आहे, छाकाणि त हीअ अफ़सोस न ख़बर आहे त 1.5 सालनि जी ॿारड़ी खे गोली हई वई आहे जॾहिं हुनजी अमड़ उन बासर खे चयो त हू हुन सां नथी वञणु चाहे। ज़ाहिर आहे हू हुते नौकिरी कंदी, ज़बरदस्ती त को कंहिंखे इहो नथो चई सघे त तव्हां मुंहिंजे घर में ई कमु कयो। त छा सिविल सोसाइटी इन इशू ते ॿाहिरि निकिती आहे? जी ख़ालिद आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां मिरपुखास जी बदकिस्मती इहा आहे त हिते ईअं पियो लॻे त जीअं हींअर बल्दियाती निज़ाम थियो आहे, चूंडूं थियूं आहिनि, सभु हिक ॿिए खे हार पाराइणु, हार ॾियणु, मिठाइयूं वठी अचणु, मिठाइयूं वठी वञण में मसरूफ़ आहिनि, अजरकूं पारण में मसरूफ़ आहिनि। ऐं उन्हनि मां त कंहिं बि जेको आहे चूंडियल नुमाइंदनि खां करे जेको आहे पीपुल्स पार्टी जे माण्हू कंहिं बि आवाज़ न उथारियो आहे, न का दांह कई आहे, न को वारसनि सां हमदर्दी कई आहे। वरी जेकॾहिं सिविल सोसाइटी ॾे वञिजे थो उहो सिविल सोसाइटी वारा हींअर 2 ॾींहंनि खां बदअमनी जे ख़िलाफ़ ते एहतजाज करे रहिया आहिनि ऐं जंहिंमें वाजिद लॻाई आहे, मोहम्मद बख्श कपरी आहे या जेको उन्हनि जनरली हिकिड़े इशू में बदअमनी लाइ एहतजाज हिकिड़ो ख़ालिस जेकॾहिं हिन मिसकिन मासूम ॿारड़ी सां जेकॾहिं ज़्यादती जेकॾहिं ज़ुल्म थियो आहे, उनखे गोलियूं अथनि ऐं उहा औरत ग़रीब आहे ऐं उन जे करे सिविल सोसाइटी हिकिड़ो अलॻि हिकिड़ो अची जेकॾहिं एहतजाज थिए त उहो आहे कोन। उहो इन करे ई आहे कोन त जेकॾहिं हितां जी सिविल सोसाइटी जा इहे नुमाइंदा लॻे ईअं थो त सिर्फ़ु पंहिंजा तालुकात बहाल रखण लाइ, ईअं न थिए सुबुह जो असांजा SSP सां DIG सां या ॿियनि सां तालुकात ख़राब थियनि, जंहिंजे करे ही जेके बि मैटर थियनि था अगरि जेकॾहिं मीडिया न हुजे त इहे शयूं हाईलाइट न थियनि। पोइ हितां रोज़ाना जे बुनियाद ते ईअं ई मासूम ॿारड़ा मरंदा रहनि, ईअं ई माण्हुनि खे गोलियूं लॻंदियूं रहनि, ईअं ई माण्हू पुरजंदा रहनि। जी हींअर मिरपुखास में एतिरी त बदअमनी आहे जेको रोज़ाना जे बुनियाद ते केॾीमहिल 10 लख केॾीमहिल 20 लख कंहिंजे घरनि में घिड़ी सरियाम फोरूं पूरो करे विया वञनि। मगर असांजी पुलिस मिरपुखास जी बदकिस्मती इहा आहे त ख़बर न छाजे करे इहा रिकवर करण में बिल्कुलु नाकाम आई आहे। वरी जेॾीमहिल हीअ जेकॾहिं नंढड़ी मासूम ॿारड़ी जो वाक़ियो पेश अचे थो, इन में जेकॾहिं असीं ॾिसूं था जवाबदार ज़ुर सां माण्हू त ॿियनि सां जिन सां ज़ुल्म थिया उन्हनि सां केर बि नथो नज़ीर इहा फुर ऐं जेको आहे त ॾोहनि जी वारदातुनि जो बि ज़िक्र कयो त पूरे सिंध में हिन वक़्तु बदअमनी जी हिकु नई लहर शुरू थी वई आहे। हर ज़िले में हर डिवीज़न में जेके ॾोह आहिनि उहे वधंदा पिया वञनि। ॿियो अवां इहो बि ॿुधाइजो त मीरपुर ख़ासि में काफ़ी ॾींहंनि खां जेको आहे त हिकु ठापुर अची वई आहे। कुझु ॾींहं अॻु SSP रोज़ प्रेस कॉन्फ्रेंस करे पोइ त मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ उन कार्रवाई कई आहे ऐं उन मंशियात हथु कई आहे जंहिंमें चर्स भंग ऐं ॿिया जेके मंशियात उते मीरपुर ख़ासि ऐं टंडे अलियार में घणी हले पई। त छा हिन वक़्तु मंशियात ते बि पुलिस उते कंट्रोल कराए सघी आहे? IG सिंध पारां जेका टीम जुड़ी हुई उन में इहो हो त कंहिं टाइम ते बि IG जी टीम अची सघे थी, जंहिंमें कुझु अरसो वॾो ख़ौफ़ ऐं हिरास छायल हो त किथे ईअं न थिए टीम हिते अचे ऐं उन खां पोइ जेको असांजे को SHO जी नौकिरी वञे या उनखे हितां बदिली कयो वञे या SSP ते को असरु थिए। उहो कुझु ॾींहं थिया। इहे हमेशह जेके मथां खां जेके हुकुम ईंदा आहिनि उहो चंद ॾींहं हलंदा आहिनि, उन्हनि खां पोइ हुकुम जेके ख़तमु थी था वञनि। हिन वक़्तु आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहो टंडोलायर ज़िलो हुजे चाहे मिरपुखास ज़िलो हुजे चाहे ॿिया ज़िला हुजनि ऐं उन्हनि में उमरकोट ज़िलो हुजे, उन्हनि में मंशियात हिन वक़्तु जेकॾहिं आहे उहा सरेआम हले पई। जीअं हिकिड़ो पहिरीं हली पिए त वरी जेके उहे डीलर आहिनि त हिन में इहो थियो आहे त सख़्ती जे करे थोरो रेट वधी वियो आहे। मगर हिन वक़्तु आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेकॾहिं हीरोइन वापराईंदड़ आहिनि त उनखे वालकट जो इलाइक़ो निशानदी कंदो हलां त उन्हनि खे अञा ताईं हीरोइन मिले पई। अगरि जेकॾहिं चर्च पींदड़ आहिनि उहो मुख़्तलिफ़ जेकॾहिं अॾा आहिनि असांजे मिरपुखास जे भरपासल में उन्हनि खे उहो चर्च बि मिले पियो। ऐं जेकॾहिं आम मैनपुरी या 2100 जेको मैनपुरी जो वॾे में वॾो डीलर मिरपुखास जे सेटेलाइट उन इलाइक़े में आहे जेको ताज़ो कुझु ॾींहुं पहिरीं SHO आयो उहो सभिनि खां पहिरीं उते मुलाक़ात कई, जंहिंजी निशानदी असां पाण करे मिरपुखास जे SSP खे चयो
त तव्हांजो एसएचओ जेकॾहिं पहिरीं मुलाक़ात ई जॾहिं हुन अचे थो हुन मंशात मंशात करे सां थो त बाक़ी आम शहरी जेके केॾा वेंदा कहिड़ो मंशात रोकण में नाकाम वेंदा न थींदा। मगर हिन वक़्तु आउं तव्हांखे ॿुधायां मिरपुर ज़िले जे अंदरि अगरि जेकॾहिं ॾोह थियनि था सिर्फ़ु 3 माण्हू मिरपुर सॼे ज़िले जे अंदरि, हिकु इनायत ज़रदारी आहे जेको CI जो इंचार्ज आहे, ॿियो गुलाम सिंह सधायो आहे या DIB इंचार्ज आहे। इहे जेकॾहिं ज़िले जे अंदरि किथे बि वाक़ियो पेश अचे थो उन महिल इहे जेके उन केस खे माना घटि में घटि रिकवरी कराए सघनि था, कंहिंजी गाॾी फुर थी सघे थी, कंहिंजी ॿियो टेक्निकल टीम उन्हनि सां गॾु आहे। हाणे सॼी पुलिस उन्हनि ते नज़र आहे। जेको केस अचे थो त तव्हां उन CI जे इंचार्ज खे चवनि था कि केस जेको आहे वॾी महिरबानी नज़ीर प्रोग्राम में जॉइन कयल आहे। मीरपुर खां सिंध TV न्यूज़ जे ब्यूरो चीफ नज़ीर पंवर जो बि ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो इहो चवणु आहे त जवाबदार इमरान पठान पंहिंजी नौकिरियाणी खे इहो चयो त उहो हैदराबाद शिफ्ट थिए पियो ऐं हैदराबाद हली उन सां गॾु कमु करे, पर हुन जॾहिं इनकार कयो त हुनजे घर मथां हमिलो कयो वियो। सिंध में हिन वक़्तु अंधेर नगरी चॿ राजा लॻो पियो आहे त हिकु नौकिरियाणी जे घर मथां जेको आहे त जवाबदार हमिलो करे थो आसानी सां। ऐं हुनजी 1.5 सालनि जी जेका ॿारड़ी आहे नूर परी उहा सख़्तु ज़ख़्मी थिए पई, जंहिंखे हिन वक़्तु हैदराबाद इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। सिंध में लाक़ानूनियत एतिरी वधी वई आहे जो अहिड़ा वाक़िया साम्हूं पेश अचनि पिया, जॾहिं त नज़ीर पंवर जो इहो बि चवणो त मीरपुर ख़ासि में मंशात जेका आहे उहा बि हिन वक़्तु हली रही आहे। इहो आहे त ब्लैक ते विकिरो थिए थी वधीक पैसनि ते, ऐं जेके मंशात फ़रोश आहिनि उहे मंशात खपाइनि पिया, पर हिन वक़्तु ताईं जेका आहे मंशात मीरपुर ख़ासि उमरकोट ऐं टंडे अलियार मां ख़तमु न थी चुकी। हिकु तरफ़ IG सिंध पारां वॾी दावा करे पियो त सिंध में जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उहा काफ़ी बहितर आहे। अॻे ईअं थींदो हो त कानवाई हलंदियूं हुयूं ऐं जेके माण्हू आहिनि उहे कानवाई में रोडनि ते हलंदा। हिन वक़्तु सिंध में अमन अमान जी सूरत हाल बहितर आहे। IG साहिबु जिते बि वञे थो इहे ॻाल्हियूं करे थो, सिंध जो वॾो वज़ीर इहे ॻाल्हियूं करे थो, पर सिंध जे जेके माण्हू आहिनि उहे हिन वक़्तु एतिरा ख़ौफ़ज़दा थी विया आहिनि। सिंध में अमन अमान जी सूरत हाल एतिरी जो ख़राबु आहे जो नंढड़नि मासूम ॿारनि खे बि अगवा कयो पियो वञे। ताज़ो ई सोशल मीडिया ते बि कंदकोट कश्मीर में हिकु वीडियो वायरल थी वई जंहिंमें 3 खां 4 सालनि जे ॿारड़ो जेको आहे त हुन जी वीडियो वायरल थी, जंहिंजा जेको हथ ऐं ॿाहूं जेके आहिनि हथ ऐं पेर जेके आहिनि उहे ॿधल हुया ऐं धाड़ियल उन्हनि खे रसनि सां ॿधो हुयो। उहा बि जेका आहे सोशल मीडिया ते वीडियो वायरल थी हुई। ऐं हिन वक़्तु बि सिंध में अहिड़ा वाक़िया जेको मीरपुर ख़ासि में पेश आयो आहे। 1.5 साल जी जेका ॿारड़ी आहे नूर परी, उनखे गोलियूं हणी जेको जवाबदार उहो आसानी सां फ़रार थी वञनि था। 4 ॼणनि ते FIR दाख़िल थियल आहे, पर हिन वक़्तु ताईं मुख्य जवाबदार पुलिस गिरफ़्तार नाहे करे सघी। IG सिंध खे घुरिजे त सिंध में अमन अमान जी सूरत हाल बहितर करण लाइ SSPs खे हिदायतूं करे ऐं जेका सिंध पुलिस में सियासी मुदाख़लत आहे उहा बंदि थियणु घुरिजे। पंहिंजे मेज़बान अब्दुल ख़ालिक मंगीअ खे अॻे प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।